अखि छो फरकंदी आहे। असां सिंधियुनि में मशहूरु आहे त जेकॾहिं साॼी अखि फरकंदी आहे त का सुठी ख़बर मिलण जो इशारो कंदी आहे ऐं खाॿी अखि जे फरकण जो मतिलबु हूंदो आहे त घर में बुरी ॻाल्हि जे अचण जी निशानदेही हूंदी आहे। दरअसल अखि जे फरकण जो तालुक़ु सुठी या ख़राबु ख़बर जे अचण सां नाहे। हीअ ख़ुदि ब ख़ुदि थींदड़ इनवॉलंटरी अमल आहे जंहिंजे करे अखि जे पलकुनि जे चौधारी जेके आर्बिक्यूलरस ओकलाए मुश्कूं हूंदियूं आहिनि उन्हनि में लगातार छिक ऐं ढर जो अमल थींदो आहे ऐं इल्मु हयातियात जे साइंस में अखि जे फरकण खे मायोकेमिया चवंदा आहिनि। अखि जे फरकण जा मुख़्तलिफ़ सबब आहिनि जीअं निंड जो घटि अचणु, बेचैनी, कैफ़ीन जी मिक़दार, अखि में ख़ारश वग़ैरह। अखि जो फरकणु मायोकेमिया का बीमारी नाहे, पर जेकॾहिं उहो अमल हर रोज़ु थिए त एतिरे क़दुरु जो उन अमल जे करे अखि बिल्कुलु बंदि थी वञे त पोइ हीउ हिकु क़िस्म जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जंहिंखे ब्लेफारोस्पाम चवंदा आहिनि। उन वक़्तु डॉक्टर खां मशवरो ज़रूरु वठणु घुरिजे।